नाज़िन खानपुर महर भरिसां सईदाबाद वाह ते पुल जी सहूलियत न हुजण करे फोती शख्स जो मड़ काठ जी ठहियल पुल तां गुज़ारे कब्रिस्तान पहुचायो वियो। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि गुलाम नबी महर। जी गुलाम नबी, छा तफ़सील आहिनि? जी, खानपुर महर वेझो आहे ॻोठ सईदाबाद जेको मीरपुर तालुके जो ॻोठ आहे। उतां जेको आहे वाह जी उते जेको आहे पुल आहे उनजी सहूलियत न हुजण जे करे जेके इलाइक़े वासी जेके आहिनि तमामु घणी मुश्किल मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन सिलसिले में ॻोठ सईदाबाद जेको अॼु हिकु वीडियो जेको आहे सोशल मीडिया ते वायरल थी आहे, जंहिंमें जेको आहे ॾिठो थो वञे त हिकु फौती शख़्स जो मड़ जेको आहे वाह ते जेको आहे काठ जी पुल जेका आहे उहा नंढी आहे, उहा ठहियल आहे जितां पिणु गुज़ारे कब्रिस्तान ॾे नियो पियो वञे। जंहिंमें जेको तालुके मीरपुर माथिले जे जेके इलाइक़े जे सईदाबाद जे ॻोठाणनि जेको आहे अलीशेर मलिक जो जेको मड़ हुयो, ॻोठ अलीशेर मलिक जो जेको रहवासी फौती अली ख़ान मलिक जो मड़ जेको ॻोठण वॾी मुश्किलातुनि सां सईदाबाद वाह ते जेको काठ जी पुल जेका आहे ठहियल आहे, जेका आरज़ी पुल ठहियल आहे, उतां जेका गुज़ारे भरवारे कब्रिस्तान में जेको पहुचाइनि पिया। ओॾां जेको ॻोठाणनि जेको आहे माण्हुनि सचल पिता थी गुलज़ार मलिक, सखी मलिक ॿियनि एहतजाज कंदे जेको आहे ॿुधायो त हुननि जे जदीद दौर में बि असां जेको आहे हिन पुल जी जेकी सहूलियत खां जेको महरूम आहियूं। पुल जी जेकी आहे सहूलियत न हुजण करे पंहिंजे प्यारनि जा जेके मड़ आहिनि काठ जी जेके ठहियल आरज़ी जेके पुल तव्हांजे गुज़ारण ते मजबूर आहियूं। हुननि जेको मुतालबो कयो त ॻोठ वारनि जेको आहे सईदाबाद जेको पुल जी सहूलियत न आहे, हिनखे जेको पुल असांखे पुल ॾिनी वञे जीअं ज़िंदगी जेकी आहे असांखे सुख जो गुज़ारे सघूं। जी गुलाम नबी, मेहरबानी अवां जी।